बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम स्पोर्ट्स बॉक्स सां गॾु मां आहियां तव्हांजो मेज़बान जमशेद अहमद। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं पाकिस्तानी क्रिकेटरनि जे हवाले सां जेके हिन वक़्तु काउंटी क्रिकेट खेॾी रहिया आहिनि। उते तमामु हिन वक़्तु छायल आहिनि पाकिस्तानी क्रिकेटर, जंहिंमें सभ खां वधीक जेकॾहिं पाण ॻाल्हि ॿोल कयूं त शान मसूद आहे, जंहिं बैक टू बैक डबल सेंचुरी स्कोर कयूं आहिनि ऐं पहिरियों पाकिस्तानी प्लेयर बणिजी वियो आहे जंहिं बैक टू बैक डबल सेंचुरी स्कोर कयूं। उते जेके ॿिया प्लेयर आहिनि जंहिंमें हसन अली आहे, जेको काफ़ी अरसे खां आउट ऑफ फॉर्म हुयो, पर हसन अली जंहिं डेब्यू ते 5 विकेटूं वरितियूं हुयूं, उनखां अलावा ॿिनि मैचुनि में हिन वक़्तु ताईं 14 विकेटूं वठी चुको आहे। हसन अली बि छायल आहे। उनखां अलावा नसीम शाह बि हिकु टीम जो हिसो ज़रूरु हुयो, पर नसीम शाह अनफिट थी चुको आहे ऐं नसीम शाह जी जॻह ते मोहम्मद आमिर उन टीम जो हिसो बणिजी चुको आहे। मोहम्मद आमिर 2019 खां पोइ काउंटी क्रिकेट खां दूर रहियो ऐं मोहम्मद आमिर जी काउंटी क्रिकेट में वापसी थी आहे। मोहम्मद आमिर जंहिं चयो हुयो त पाकिस्तान जे लाइ हू टेस्ट क्रिकेट नथो खेॾी सघे ऐं हू हिन वक़्तु असां ॾिसूं था त रेड बॉल जी क्रिकेट में वापसि अची रहियो आहे। उनखां अलावा मोहम्मद रिज़वान बि आहे, जंहिंजी बैट हिन वक़्तु ताईं ख़ामोश आहे। उनखां अलावा शाहिन शाह आफ़रीदी बि आहे, जंहिं तमामु शानदार परफॉर्मेंस ॾिनी आहे। शाहिन शाह आफ़रीदी ऐं मार्नस लबुशेन ॿिन्ही जो जॾहिं आम्हूं साम्हूं ॿई थींदा आहिनि त हिकिड़ो किस्सो जीअं माज़ी में मशहूरु रहियो मोहम्मद हफ़ीज़ ऐं डेल स्टेन जे हवाले सां, जॾहिं डेल स्टेन साम्हूं ईंदो मोहम्मद हफ़ीज़ जे त मोहम्मद हफ़ीज़ खे हू ज़रूरु आउट कंदो हो। त उन ई हवाले सां हिन वक़्तु असां ॾिसी रहिया आहियूं त नंबर 1 जेको बैट्समैन आहे मार्नस लबुशेन, उहो जॾहिं बि शाहिन शाह आफ़रीदी जे साम्हूं अचे थो त हू घबराइजी वञे थो ऐं हू आउट थी वञे। उनखां अलावा पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं वसीम ख़ान जे हवाले सां। वसीम ख़ान खे ICC जो जनरल मैनेजर बणायो वियो आहे। इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल पारां हुनखे जनरल मैनेजर बणायो वियो आहे। उहो ई शख़्स जॾहिं पाकिस्तान क्रिकेट में हुयो, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड में हुयो, त पाकिस्तानी काफ़ी खोड़ सारा अहिड़ा सहाफ़ी ज़रूरु हुया जेके हुन मथां तनक़ीद कंदा हुया ऐं हुनजी सैलरी मथां ॻाल्हाईंदा हुया, हुनजी क़ाबिलियत मथां ॻाल्हाईंदा हुया, पर हुनजी जेका क़ाबिलियत आहे हुन पाण खे मञाए वरितो आहे ऐं हिन वक़्तु ICC हुनखे जनरल मैनेजर करे रखियो आहे। उनखां अलावा मोहम्मद हसनैन जे हवाले सां हिकिड़ी ख़ुशख़बरी जेका आई आहे उहा आई आहे त मोहम्मद हसनैन जो जेको बॉलिंग एक्शन आहे उहो तब्दील थी चुको आहे। हाणे मोहम्मद हसनैन जी जल्दी इंटरनेशनल क्रिकेट में वापसी थींदी। उन हवाले सां PCB ऐं इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल यानी कि ICC जे विच में जेके ॻाल्हियूं आहिनि, उहे जेके राब्ता आहिनि उहे शुरू थी चुका आहिनि ऐं ॾिसणो इहो आहे त छा मोहम्मद हसनैन जॾहिं बॉलिंग एक्शन चेंज करे थो त छा मोहम्मद हसनैन जी बॉलिंग में उहो दमख़म रहे थो, या मोहम्मद जीअं माज़ीअ में खोड़ सारा असां अहिड़ा किसा ॾिठा आहिनि त जेको बॉलिंग एक्शन चेंज कंदो आहे हुनजी बॉलिंग मां बि उहो मज़ो छॾाए वेंदो आहे। छा हाणे ॾिसणो आहे त मोहम्मद हसनैन जेका बॉलिंग आहे छा उहा उहा ई बरक़रार रहे थी या न। उनखां अलावा विराट कोहली जे हवाले सां थोरी ॻाल्हि ॿोल कयूं त विराट कोहली नो डाउट हिकिड़ो ज़बरदस्त प्लेयर रहियो आहे ऐं विराट कोहली जंहिंखे सॼी दुनिया हिकिड़ो बहितरीनु क्रिकेटर मञे थी, पर हिन वक़्तु हू हिकिड़े बैड फॉर्म जीअं चऊं त उन में आहे ऐं विराट कोहली पंहिंजो फॉर्म हासिलु करण लाइ काफ़ी सख़्तु महिनत करे रहियो आहे। विराट कोहली मुख़्तलिफ़ फॉर्मेट्स में हिन वक़्तु ताईं 100 मैचूं खेॾी चुको आहे, जंहिंमें हुनजी का बि सेंचुरी न आहे ऐं हिन वक़्तु रिसेंटली IPL में हू बैक टू बैक जेको आहे गोल्डन डक ते बि आउट थियो आहे। त खोड़ सारा अहिड़ा प्लेयर आहिनि जेके विराट कोहली खे इहा सलाह ॾेई रहिया आहिनि, इहो मशवरो ॾेई रहिया आहिनि त विराट कोहली खे 6 महीननि जे लाइ कम से कम क्रिकेट खां परे वञणु घुरिजे, उनखां पोइ वापसी करणु घुरिजे। उन हवाले सां मोहम्मद आसिफ़ छा चयो हो उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं विराट कोहली जे हवाले सां। ऐं आख़िर में थोरी ॻाल्हि ॿोल कंदासीं त पनुआकल में थियल नाइट T10 क्रिकेट टूर्नामेंट जेका कामयाबु जेको कामयाबु इनकाद थियो उन हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं ओवरऑल हिननि समूरनि टॉपिक्स ते डिस्कस करण लाइ असांखे हिन वक़्तु टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे नौजवान क्रिकेटर आहिनि, स्पोर्ट्स एनालिस्ट आहिनि, मोहसिन रज़ा साहब। मोहसिन साहब अस्सलाम वालेकुम। मोहसिन, छा चवंदव हिन वक़्तु जेकॾहिं पाण काउंटी क्रिकेट ते नज़र विझूं त पाकिस्तान जा जेके प्लेयर आहिनि उहे काउंटी क्रिकेट में हिन वक़्तु छायल आहिनि, जिते शान मसूद बैक टू बैक डबल सेंचुरियूं आहिनि हुनजूं। उनखां अलावा हसन अली सुठे फॉर्म में आहे, शाहिन शाह आफ़रीदी सुठे फॉर्म में नज़र अचे थो, नसीम शाह अनफॉर्चुनेटली अनफिट थी वियो, हुन जॻह ते मोहम्मद आमिर असांखे हाणे एक्शन में नज़र ईंदो, पर मोहम्मद रिज़वान जी जेका बैट आहे उहा अञा ताईं ख़ामोश आहे। पर ओवरऑल पाकिस्तान जेका प्लेयरनि जी परफॉर्मेंस आहे तमामु ज़बरदस्त रही आहे, छा चवंदो ओवरऑल? जी बिल्कुल, काउंटी क्रिकेट जी जेके ॻाल्हि कजे त मुसलसल मां काउंटी क्रिकेट ॾिसां पियो ऐं काफ़ी बहितरीनु परफॉर्मेंस आहे पाकिस्तान खिलाड़ियुनि जी तरफ़ां ऐं तमामु ज़बरदस्त अंदाज़ सां असांजे बहितरीनु खिलाड़ियुनि हुते शुरूआत कई आहे। बिल्कुलु मोहम्मद रिज़वान जी बैट ख़ामोश आहे ऐं उनखां अलावा अतर अली बि काफ़ी ख़ामोश रहियो आहे टूर्नामेंट में, पर उमेदु इहा ई आहे त हू कमबैक कंदा ऐं बहितर खां बहितर उहे बि परफॉर्मेंस पंहिंजी शो कंदा, जीअं हसन अली, शाहिन शाह आफ़रीदी ऐं उनखां अलावा जेकी शान मसूदी जेका परफॉर्मेंस आहे उहा बिल्कुलु लाजवाब आहे, हिस्ट्री क्रिएट करे रहियो आहे शान मसूद काउंटी क्रिकेट में। अनफॉर्चुनेटली नसीम शाह जेको इंजर्ड थियो आहे उहो हिकिड़ो वॾो झटको आहे, न सिर्फ़ु हुनजी काउंटी साइड लाइ पर
असांजी मुल्की साइड लाइ बि छो जो काफ़ी रिदम जो काफ़ी इम्प्रूव करे पियो, पर उमेद इहा ई आहे त हू बि जल्द रिकवर करे ऐं वन सघनि मोहसिन जेकॾहिं वन बाय वन अगर असां प्लेयरनि जी परफॉर्मेंस ॾिसूं त नसीम शाह जी तव्हां ॻाल्हि ॿोल कई त शुरूआत नसीम शाह खां ई कयूं था। नसीम शाह जीअं इंजर्ड थियो आहे त मोहम्मद आमिर हुन जी जॻह ते टीम खे जॉइन करे वरितो आहे ऐं 28 तारीख़ ते मोहम्मद आमिर पंहिंजी पहिरीं मैच खेॾंदो। पर मोहम्मद आमिर जे हवाले सां काफ़ी सारी तनक़ीद हुन ते थी रही आहे त मोहम्मद आमिर जॾहिं पाकिस्तान जे लाइ हुनखे टेस्ट क्रिकेट खेॾणी हुई त हुन टेस्ट क्रिकेट तां रिटायरमेंट जो ऐलान कयो ऐं हाणे हू हिकु भेरो ॿीहर रेड बॉल जी क्रिकेट ॾे वापसि अचे पियो। कीअं था ॾिसो हिनखे? जी बिल्कुलु, जेकॾहिं तव्हां हिकिड़ो फ़ैसिलो कयो तव्हांखे रेड बॉल खां थोरो परते रहणो हो त वंस अगेन तव्हां काउंटी क्रिकेट में जेकॾहिं कमबैक कयो था त साॻी तव्हांजी बॉडी उहे स्ट्रेस में रहंदी। जेके इंजरीज़ तव्हां ॿुधायो पिया अॻु में त रेड बॉल लाइ मां अवेलेबल न आहियां ऐं काउंटी चैंपियनशिप लाइ जॾहिं तव्हांखे कॉल आई त तव्हां विदाउट एनी हेजिटेशन उते यस कई त काफ़ी सवाल निशान हिन ते उथनि था ऐं काफ़ी सारा एक्सपर्ट काफ़ी सारा क्रिकेटर ऐं जेके अॻु में मोहम्मद आमिर सां माण्हू टसल में रहिया आहिनि बिल्कुलु हिन शइ ते ॻाल्हाईंदा ऐं बिल्कुलु ॾिसो जेकॾहिं तव्हांजी बॉडी ऐं तव्हां उहो वर्कलोड रेड बॉल जो बर्दाश्त नथा करे सघो त काउंटी क्रिकेट खेॾण खां सवाल निशान त बिल्कुलु पैदा थींदा। ऐं इन में काफ़ी सारा सवाल असांजी मैनेजमेंट खे बि उथंदा जेका पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मैनेजमेंट आहे त छो हिकिड़ो खिलाड़ी तव्हां न रेड बॉल नथो खेॾे ऐं ॿी टीम जा रेड बॉल खेॾण लाइ हू तयारु आहे त इहे काफ़ी सारा इहे नेगेटिव सवाल आहिनि जेके हाणे मोहसिन बिल्कुलु नसीम शाह ऐं मोहम्मद आमिर खां पोइ जेकॾहिं पाण ॻाल्हि ॿोल कयूं पाकिस्तान जो नंबर 1 बॉलर शाहीन शाह आफ़रीदी ऐं मारनस लबूशेन मां इंट्रो में पंहिंजे में ॻाल्हि कई त जीअं माज़ी में असां ॾिठो आहे त मोहम्मद हफ़ीज़ ऐं डेल स्टेन जो जॾहिं बि ॿई आम्हूं साम्हूं ईंदा त मोहम्मद हफ़ीज़ काफ़ी घबरायल नज़र ईंदो हो ऐं हमेशह डेल स्टेन हुनखे आउट कंदो हो। त उहो ई हिन वक़्तु असांखे नज़र अची रहियो आहे शाहीन शाह आफ़रीदी जॾहिं बि मारनस लबूशेन हाणे मारनस लबूशेन हिन वक़्तु नंबर 1 बैट्समैन आहे पर जॾहिं बि शाहीन शाह आफ़रीदी जे साम्हूं अचे त काफ़ी घबराइजी वञे थो। जी बिल्कुलु, हिकिड़ो प्रेशर आहे लबूशेन ते शाहीन शाह आफ़रीदी जो। ॾिसो इहो फेज़ हर बैट्समैन जी ज़िंदगी में ईंदो आहे, भले उहो केतिरो बि फॉर्म में हुजे भले नंबर 1 बैट्समैन छो न हुजे पर हिकु मख़सूस बॉलर जे साम्हूं हू न खेॾी सघंदो आहे। असां पास में ॾिठोसीं त मोहम्मद हफ़ीज़ केॾे बि फॉर्म में हुजे या ॿिया का अहिड़ा खिलाड़ी जेकी तमामु सुठी फॉर्म में हुजनि ऐं सुठो खेॾनि पिया पर हिकिड़ो पर्टिकुलर बॉलर उन्हनि खे ॾाढो तंग कंदो। आई थिंक इहो सिलसिलो हलंदो रहंदो छो जो हाणे जेको ड्राइविंग सीट आहे उहो शाहीन शाह आफ़रीदी आहे। जॾहिं बि शाहीन शाह आफ़रीदी बॉलिंग लाइ अचे थो त मारनस लबूशेन थोरो टेक्निकली एक्सपोज थो थी वञे ऐं उनजी शॉट सिलेक्शन बि आहे उन तरीक़े जी मूंखे जेका ॿी बॉलिंग लाइनअप जे ख़िलाफ़ आहे त काफ़ी शाहीन शाह आफ़रीदी हिकिड़ो डरावनो जेकॾहिं चऊं त ख़्वाब आहे मारनस लबूशेन लाइ त ग़लति न हूंदो। शान मसूद जे हवाले सां छा चवंदव? शान मसूद बैक टू बैक डबल सेंचुरी स्कोर करणियूं आहिनि पहिरियों पाकिस्तानी बणिजी वियो आहे जंहिं इहो कारनामो सरअंजाम ॾिनो आहे त मोहम्मद इहो कीअं था ॾिसो शान मसूद जी वापसी पाकिस्तान क्रिकेट में? हिन वक़्तु पाकिस्तान जी जेका टेस्ट क्रिकेट आहे हुन में इमामुल हक़ बि मौजूदु आहे, उन खां अलावा अब्दुल्ला शफ़ीक़ बि आहे त उन्हनि जे हूंदे शान मसूद जी एतिरी शानदार परफॉर्मेंस ॾिसो था वापसी थींदी? ॾिसो जेकॾहिं को खिलाड़ी फॉर्म में आहे त बिल्कुलु असांखे हुनजी मौजूदगी जो फ़ाइदो वठणु खपे ऐं शान मसूद पास में पाकिस्तान लाइ बि काफ़ी बहितरीनु परफॉर्मेंस ॾिनियूं आहिनि। डोमेस्टिक साइड में बि हुननि काफ़ी बहितरीनु परफॉर्मेंस ॾिनियूं आहिनि। पाकिस्तान इवन की हाणे हू T20 में परफॉर्मेंस ॾिए पियो मोहम्मद रिज़वान सां गॾु जॾहिं हू मुल्तान सुल्तान लाइ बैटिंग करणु अचे पियो त इवन मोहम्मद रिज़वान खां वधीक बहितर खेॾे पियो। जी बिल्कुलु बिल्कुलु, ऐं इन ई करे ई हुनखे जेका हुनजी काउंटी टीम आहे जॾहिं हू खेॾे पियो परफॉर्म करे पियो त टिनी फॉर्मेट्स लाइ हुनखे हुनजी ख़िदमत हासिल कयूं आहिनि शान मसूद जूं। त हिकिड़े खिलाड़ी जो वैल्यू आहे, हिकिड़े खिलाड़ी जी फॉर्म आहे, हिकिड़े खिलाड़ी जी फिटनेस आहे, हू ॾींहों ॾींहुं हर फॉर्मेट में पाण खे शाइन कंदो थो हले त इहो ई हिकिड़े खिलाड़ी जो हुस्न हूंदो आहे त इम्प्रूवमेंट। इंटरनेशनल क्रिकेट इज़ ऑल अबाउट इम्प्रूवमेंट। जेतिरो तव्हां इम्प्रूव कंदव ओतिरो तव्हांजो वैल्यू वधंदो, ओतिरो टीम्स तव्हांखे खेॾाइण लाइ ऑफर कंदियूं। ऐं इहो ई शान मसूद जो जेको करंटली जेका हुनजी परफॉर्मेंस आहे त फ्रेंचाइज क्रिकेट हुजे या काउंटी क्रिकेट हुजे, इवन दो जेकॾहिं मुल्की असां पंहिंजी टीम ॾिसूं त हू रिज़र्व में हुयो ऑस्ट्रेलिया जे ख़िलाफ़ ऐं काफ़ी सारी उमेदूं हुयूं त हू वंस अगेन टेस्ट क्रिकेट ॾांहुं ईंदो पंहिंजे मुल्क जे तरफ़ां पर अनफॉर्चुनेटली फॉर शान मसूद हू न अची सघियो। पर
ॾिठो वञे त शान मसूद हिकु बहितरीन प्रोस्पेक्ट आहे टेस्ट क्रिकेट लाइ, वनडे क्रिकेट लाइ, इवन तो तव्हां हुनखे T20 क्रिकेट में बि ट्राई करे सघो। जेकॾहिं काउंटी क्रिकेट खां पोइ पाण अचूं PCB जो जेको अॻूणो CEO वसीम खान जे हवाले सां, त हिन वक़्तु हुनखे इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल पारां जनरल मैनेजर बणायो वियो आहे। कीअं था ॾिसो, माज़ी में काफ़ी सारी तनक़ीद थींदी रही आहे वसीम खान जे मथां, जॾहिं हू पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सां जुड़ियल हुयो ऐं हिन वक़्तु हुनखे जनरल मैनेजर बणायो वियो आहे। छा चवंदो ओवरऑल? ऐं ओवरऑल जॾहिं वसीम खान पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो CEO हुयो, उन वक़्तु हुनजी परफॉर्मेंस छा रही? ओवरऑल तव्हां हुनखे कीअं ॾिठो? आई थिंक जेका वसीम खान जी परफॉर्मेंस हुई एज अ CEO ऑफ पाकिस्तान, काफ़ी सारा सुठा इशूज़ हुननि उथारिया, काफ़ी सारी डेवलपमेंट लाइ हुननि हथ पे रहियो ऐं हिकिड़ी पॉज़िटिव वे सां, हिकिड़ो सुठे वे सां वसीम खान डे बाय डे इम्प्रूव करे पियो। ऐं वसीम खान ॿुधाए पियो त जेकॾहिं असां सिस्टम सां गॾु हलंदासीं ऐं थोरो रीइनोवेट कंदासीं सिस्टम खे, त इहे सभु टीम्स जेके बि आहिनि उहे पाकिस्तान ईंदियूं ऐं हिकु तमामु सुठी अपॉर्चुनिटी मिलंदी पाकिस्तानी खिलाड़ियुनि खे, उहे पंहिंजी होम कंडीशन में सुठी टीम जे ख़िलाफ़ु खेॾंदा। उन खां अलावा ॿी जेका बि क्रिकेट हुई या ॿियो जेके बि इशूज़ हुया ऑन एंड ऑफ द फील्ड, वसीम खान में काफ़ी बहितर तरीक़े सां हैंडल करण जी सघ रखे पियो। ऐं ॾिसो, इहो ई ॾिसो न, इहो ई हिन जो वैल्यू आहे, उहो ई हिन जो हिकिड़ो कमु हुयो जंहिं हुनखे ICC में सुरखरू कयो ऐं एॾो वॾो उहिदो वसीम खान खे मिलियो आहे। त इन मां इहो ई साबित थिए थो त उन में गट्स आहिनि ऐं हू मैनेज करणु ॼाणे थो। असांजी दुआ आहे जेके पाकिस्तान क्रिकेट बोर्ड में हुजनि, जीअं हिन वक़्तु चेयरमैन रमीज़ राजा साहब आहे, त हू पाकिस्तान क्रिकेट खे अञा अॻिते वठी वञे। उन खां अलावा जेकॾहिं पाण ॻाल्हि ॿोल कयूं मोहम्मद हसनैन जे हवाले सां, त हुनजो एक्शन जेको आहे उहो तब्दील थी चुको आहे। हिन वक़्तु PCB ऐं ICC विच में राब्ता शुरू थी चुका आहिनि मोहम्मद हसनैन जी वापसी जे हवाले सां। कीअं था ॾिसो मोहम्मद हसनैन जी जॾहिं एक्शन हुनजो चेंज थियो आहे, छा हुनजी परफॉर्मेंस उहा सेम रहंदी, या जीअं असां माज़ी में ॾिठो आहे त काफ़ी अहिड़ा बालर आहिनि जॾहिं हू पंहिंजो एक्शन चेंज कंदा आहिनि त हुननि जी जेका परफॉर्मेंस आहे उहा बि नज़रअंदाज़ थींदी आहे? जी जी बिल्कुलु, एक्शन जॾहिं बि चेंज थींदो, जॾहिं तव्हां पंहिंजी रूटीन खां तव्हां पंहिंजी परते थी वेंदा हो, त बिल्कुलु तव्हांखे मुझ थींदी आहे ऐं मुझ थियण बि खपे। छो जो हिकिड़ो माण्हू हिकिड़ी यंग एज खां वठी जॾहिं हुन क्रिकेट शुरू कई आहे, हुनजो हिकिड़ो एक्शन आहे, हुनखे सक्सेस उन एक्शन खां मिली आहे। ऐं हाणे जेको मोहम्मद हसनैन जो इशू आहे, त हू क्लियर त थी वियो आहे पाकिस्तान में अंदरि जेको नेशनल हाई परफॉर्मेंस सेंटर में हुन सां वर्क थिए पियो या टेक्निकली जेके हुन सां कंसल्टेंट हुया। आई थिंक उन्हनि रिक्वेस्ट कई आहे त ICC लेवल ते बि मोहम्मद हसनैन खे चेक कयो वञे, छा उन में जेका असां शइ ॾिसूं था जेको दुरुस्त थियो आहे, छा इम्प्रूवमेंट आई आहे या न? बिल्कुलु त बिल्कुलु हसनैन जो वापसि अचणु हिकिड़ी ख़ुशाईंदड़ ॻाल्हि आहे, पर अफेक्टिव रहंदो या न रहंदो उहो असांखे कुझु अखियुनि ख़बर पहुचे। मोहसिन टाइम बिल्कुलु ख़तमु थियण वारो आहे। थोरो आख़िर में ॿुधाइजो विराट कोहली जे हवाले सां मोहम्मद आसिफ जो उहो बयानु हिन वक़्तु साम्हूं अची रहियो आहे, जंहिंमें हुन चयो त विराट कोहली बॉटम एंडेड प्लेयर आहे ऐं जॾहिं बि हू एक्सपोज़ थींदो या जॾहिं हुनजो डिक्लाइन ईंदो, उन खां पोइ हू ॿीहर वापसी न करे सघंदो। या असां ॾिसी रहिया आहियूं त गुज़िरियल 100 मैचुनि में तक़रीबन हुनजी न का सेंचुरी आहे ऐं मुसलसल रिसेंट जेकॾहिं पाण ॾिसूं था त 2 भेरा गोल्डन डक ते बि आउट थियो आहे ऐं काफ़ी सारा प्लेयर ईअं बि सलाह ॾेई रहिया आहिनि त फ़िलहालु 6 या 7 महीननि जो ब्रेक वठणु घुरिजे विराट कोहली खे, उन खां पोइ वापसी करणु घुरिजे। छा चवंदव मोहम्मद आसिफ जे विराट कोहली जे बयान जे हवाले सां? जी बिल्कुलु, मोहम्मद आसिफ जॾहिं इहो बयानु ॾिनो त हाणे त पूरियूं 100 मैचिस थी चुकी विराट कोहली खे, त हुन सेंचुरी स्कोर न कई आहे। ओॾी महिल सिर्फ़ु 20 या 25 मैचिस हुयूं, पर मोहम्मद आसिफ हिकिड़ो पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधायो त फ़र्क़ु छा हूंदो आहे बॉटम एंडेड ऐं टॉप एंड प्लेयर जे विच में, ऐं कंट्रोल ऐं डिक्लाइन में कहिड़ा खिलाड़ी कमबैक करे सघंदा। मोहसिन, तव्हां पाण बि क्रिकेटर रहिया आहियो, सम्झो था त वाक़ई हाणे जेको विराट कोहली आहे उहो कमबैक न करे सघंदो? जी ॾिसो, हिकिड़े माण्हू खे वसी तजुर्बो आहे इंटरनेशनल क्रिकेट जो, 70-100 खां हुनजा आहिनि। उन खां अलावा हू मुसलसल बहितरीन इनिंग्स खेॾणु ॼाणे थो ऐं सिर्फ़ु 100 ई विराट कोहली जेको स्कोर न कयो आहे, पर इन विच में काफ़ी 50+ हुनजा स्कोर्स आहिनि। सिर्फ़ु 1 या 2 100 खां पोइ तव्हां वरी ॾिसंदव विराट कोहली कंसिस्टेंट थी सघे थो, पर हीउ जेको फेज़ आहे हीउ तमामु हिकिड़ो डेंजरस फेज़ आहे। मेंटली विराट कोहली खे काफ़ी स्ट्रॉन्ग थियणो पवंदो ऐं जेकी उनखे एडवाइस खपे
वो पंहिंजे पाण ताईं रखी ऐं एडवाइस वठंदो रहे ऐं सोचींदो रहे त उहो काफ़ी ग़लती करे थो। ऐं बिल्कुलु असां उहो ई ॾिठो आहे त विराट कोहली गुज़िरियल ॾियारे ब्रायन लारा सां गॾु हुयो ऐं हू जेके टिप्स आहे फॉर्म में वापसि अचण लाइ उहो वठी रहियो हो। वॾी महिरबानी मोहसिन प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन, हिते वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं था। हिन वक़्तु असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे सीनियर स्पोर्ट्स एनालिस्ट आहिनि मुनीरुल हक साहब। सर, बहुत शुक्रिया प्रोग्राम में वक्त देने के लिए। बहुत शुक्रिया आपका भी जमशेद। सर, सबसे पहले हम बात करेंगे पाकिस्तानी जो क्रिकेटर इस वक्त मौजूद हैं, काउंटी क्रिकेट खेल रहे हैं, वहां पर वो बिल्कुल इस वक्त जो है वो छाए हुए हैं। क्या कहेंगे उनके हवाले से? अगर वन बाय वन अगर हम बात करें तो सबसे जो नुमाया इस वक्त हैं वो हैं शान मसूद, बैक टू बैक डबल सेंचुरी, क्या कहेंगे? नहीं, बिल्कुल सही है। देखिए, शान मसूद की तो इनिंग्स की जितनी भी तारीफ करें कम है, क्योंकि डर्विश है कि हिस्ट्री में कभी किसी खिलाड़ी ने बैक टू बैक 2 डबल सेंचुरी स्कोर नहीं की, तो ये तो बहुत बड़ा कारनामा है। और जिस तरह से खेल रहे हैं, देखिए शान मसूद वैसे खिलाड़ी हैं जो लॉन्गर फॉर्मेट में फर्स्ट क्लास और टेस्ट क्रिकेट के तो इनको हमेशा से अच्छा खिलाड़ी माना जाता है, लेकिन पिछले दिनों में T20 फॉर्मेट भी बहुत अच्छा खेला था। तो ये शान मसूद के लिए और पाकिस्तान दोनों के लिए बहुत अच्छा है, क्योंकि इंग्लिश काउंटीज एक ऐसा प्लेटफॉर्म है कि जहाँ पे आप दुनिया में मशहूर हो जाते हैं जब परफॉर्मेंस देते हैं। तो इसकी तो खैर जितनी भी तारीफ का काम है। और सर, इस वक्त जो पाकिस्तान के जो चीफ सिलेक्टर हैं वो जरूर देख रहे होंगे, और वहां पर जो इस वक्त पाकिस्तान ने अभी रिसेंटली ऑस्ट्रेलिया के खिलाफ खेला था, वहां पर इमामुल हक थे और उनके साथ अब्दुल्ला शफीक थे और बाहर बैठे हुए थे शान मसूद, तो जरूर शान मसूद पर नजरें जा रही होंगी। बिल्कुल बिल्कुल, शान मसूद ने जो है वो खतरे की घंटी बजा दी है दोनों के लिए। और अब कोई टेस्ट सीरीज होगी तो उसमें इतनी तौर से इनको मौका दिया जाएगा। और पहले भी खेल चुके हैं, अच्छे प्लेयर हैं और बड़े प्लानिंग से खेलते हैं, तरीके से खेलते हैं, तो अच्छी चीज है। पाकिस्तान के लिए तो बहुत खुशाइंद है, इसकी जितनी भी तारीफ की जाए कम है। दूसरे हसन अली के बारे में मैं कहना चाहूंगा। हसन अली का फॉर्म आपको पता है डिटोरिएट हो रहा था, बिल्कुल मुस्तकिल उनकी टारगेट था कि रूबा जवाल थी और लग रहा था कि शायद अब ये इनको बहुत मेहनत करनी पड़ेगी। बिल्कुल ऐसा ही लग रहा था, जैसे वो ऑस्ट्रेलिया के खिलाफ जब उन्होंने कैच ड्रॉप किया था उसके बाद मुसलसल उनका डिक्लाइन था, लेकिन अभी रिसेंटली उन्होंने 2 मैचेस बहुत इंपॉर्टेंट कैच था जो उनसे ड्रॉप हुआ था। उसके बाद जितनी भी सीरीज आई जहाँ भी हमने देखा उनमें वो बात नजर नहीं आ रही थी। लग रहा था जैसे ये अपना फॉर्म इनका खत्म हो गया, इनको एक तरह से रिवाइवल करना पड़ेगा, दोबारा से उठना पड़ेगा। और इसमें हमने देखा इंग्लिश काउंटी में कि उनकी फाइफर उन्होंने लिया, फिर उन्होंने विकेट ली, तो बड़ी जबरदस्त कारकर्दगी है। बहुत खुशी की बात है कि पाकिस्तानी खिलाड़ी जो है वो बॉलिंग में भी और बैटिंग में भी अपनी परफॉर्मेंस दिखा रहे हैं। दूसरा, मोहम्मद आमिर के बारे में भी आपको पता चला होगा कि वो भी अब 2019 के बाद फर्स्ट क्लास क्रिकेट खेलेंगे। नसीम शाह इंजर्ड है, उनकी जगह वो काउंटी की नुमाइंदगी कर रहे हैं। तो कुछ अच्छी चीजें हैं जो पाकिस्तान क्रिकेट के लिए बड़ी सर अच्छी चीजें तो हैं, लेकिन मोहम्मद आमिर पे बहुत सारी तनकीद भी हो रही है कि मोहम्मद आमिर जिन्होंने पाकिस्तान के लिए टेस्ट क्रिकेट खेलने से इनकार किया था, अब वो फिर रेड बॉल की तरफ कैसे वापस आ रहे हैं? लोग तो सवाल उठा रहे हैं। बिल्कुल बिल्कुल, देखिए ये तनकीद तो बिल्कुल वजह है। सबसे पहले अपना मुल्क होता है, सबसे पहले अपनी कंट्री होती है। इनको फर्स्ट क्लास क्रिकेट में आपको याद होगा कि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ने एक कैटेगरी में इनको कॉन्ट्रैक्ट भी दिया था जो इन्होंने रिजेक्ट कर दिया था कि वो नहीं खेलना चाहते, वो बहुत मसरूफ हैं। लेकिन इंग्लिश काउंटी में चूंकि मुख्तसर वक्त 3 या 4 मैचें भी खेलेंगे उसके लिए अवेलेबल है, लेकिन उसके बावजूद अगर इन पर तनकीद की जा रही है तो बिल्कुल सही की जा रही है। मुल्क पहले है, चीजें पहले अपने मुल्क के लिए देखी जाती है। मोहम्मद आमिर की पहचान पाकिस्तान से बनी है, पाकिस्तान के लिए इनको रेड बॉल नहीं खेलना और इंग्लिश काउंटी के लिए खेलना, इस पर तनकीद तो बनती है। सर, माजी में हमने देखा है कि कुछ ऐसे प्लेयर्स जब आमने सामने आते हैं तो वो एक दूसरे के रिवायती हरीफ बन जाते हैं, जैसे मोहम्मद हाफिज हमेशा डेल स्टेन के हाथों आउट होते थे। अब हम देख रहे हैं कि मार्नस लबुशेन और शाहीन शाह अफरीदी जब भी आमने सामने आते हैं तो वो यादें हमें वापस याद दिलाती हैं। बहुत अच्छा आपने तस्करा छेड़ा। मैं भी देख रहा था कि जिस तरह यहाँ आउट किया है, अब तक 7 मरतबा आउट कर चुके हैं मानस लबुशेन को। तो कुछ बॉलर ऐसे होते हैं कि जिनको खेलना किसी बैट्समैन के लिए मुश्किल हो जाता है। अभी आप मिसाल दे चुके हैं कि डेल स्टेन असीज को आउट करते थे। इसी तरह यहाँ हमने देखा कि ये लबुशेन को
लेकिन सिर्फ लबशैन नहीं, इस वक्त जो उनकी पहले इब्तदाई ओवर में जो बॉलिंग करते हैं ना शाहनशाह अफरीदी, वो किसी भी बैट्समैन के लिए बड़ा खतरनाक स्पेल होता है। शुरू के जो 2-3 उनके ओवर्स होते हैं। लेकिन जो एक नाम बना हुआ है मानस लबुशेन का, नंबर 1 टेस्ट प्लेयर हैं, तो उसके हिसाब से अगर देखा जाए तो बहुत शानदार परफॉर्मेंस दे रहे हैं शाहीनशाह अफरीदी। बिल्कुल आपकी बात वजह है, बिल्कुल सही आपने कहा। और जिस तरह वो ऑस्ट्रेलिया के लिए बहुत जबरदस्त फाइंड है। रिकी पॉन्टिंग का भी उनको रिप्लेसमेंट कहा जाता है, बहुत ही टैलेंटेड प्लेयर हैं, लेकिन जिस तरह शाहीन अफरीदी के हाथों वो आउट हो रहे हैं, तो ये चीज उनके लिए खुद के लिए साइकोलॉजिकल प्रॉब्लम हो जाएगी। जब भी वो शाहीन अफरीदी को फेस करेंगे तो उनको यही डर होगा कहीं आउट ना हो जाए। काउंटी क्रिकेट के हवाले से आखिरी सवाल, वहां पर मोहम्मद रिजवान भी मौजूद हैं, लेकिन मोहम्मद रिजवान और अजहर अली, इन दोनों का बल्ला जो है वो अभी तक खामोश है। थोड़ी सी एक इनिंग्स तो हमने शुरू में देखी थी मोहम्मद रिजवान की, लेकिन मोहम्मद रिजवान को आपको पता है कि विजडन लीडिंग T20 इंटरनेशनल प्लेयर भी उनको करार दिया गया है। तो अभी तक तो आपने बिल्कुल सही कहा, अगर अली भी काउंटी मैचेस में कोई ना कोई परफॉर्मेंस देते रहते, होप सो आगे चल के तो परफॉर्मेंस इनकी नजर आएगी। बिल्कुल उम्मीद है कि आगे चल के ये परफॉर्म करेंगे। सर, दूसरा जो टॉपिक है हमारा वो है वसीम खान के हवाले से। वसीम खान जो कि पाकिस्तान के सीईओ, पीसीबी के सीईओ रह चुके हैं, अब वो उनको इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल में जनरल मैनेजर बना दिया गया है। क्या कहेंगे? बहुत सारी तनकीद होती थी उन पर यहाँ पे, लेकिन अब जाकर उन्होंने अपने आप को वहां पर प्रूव किया है, तो कैसे देख रहे हैं इसको? और इससे ही सर जुड़ा एक और सवाल के उसका जो टेन्योर था जब वो पीसीबी का सीईओ था, तो उसको आपने कैसे देखा, उस टेन्योर को? देखिए, एहसान मानी साहब जो है ना, वो इनको लेके आए थे अपने साथ, क्योंकि ये एक इंग्लिश काउंटी शहर के ये वो वहाँ भी चीफ रहे थे, तो इनका तजुर्बा जो था, फर्स्ट क्लास क्रिकेट भी इन्होंने खेली हुई है, काउंटी खेली हुई है, तो उस हवाले से दिलाए थे। लेकिन पाकिस्तान क्रिकेट का जो स्ट्रक्चर है वो थोड़ा डिफरेंट है। यहाँ पर डिफरेंट किस्म की चीजें होती हैं, सियासत भी होती है, बहुत सारी चीजें होती हैं। उतना तो प्रूफ नहीं कर पाए कि हम ये कहेंगे कि कोई बहुत ज्यादा इनकी जरूरत थी, लेकिन कोई बहुत ज्यादा तनकीद इनके ऊपर नहीं हो सकी। आपको याद होगा जब से ये छोड़ के गए हैं, कोई ऐसा हमें कोई पॉइंट मिला नहीं कि जिसको हम कह सकते थे। एक पॉइंट ये था कि चूंकि ब्रिटिश सिटीजन है, तो पता पाकिस्तान के लिए इतना दर्द रखते हैं या नहीं रखते कि जो पाकिस्तानी को कोच रह सकता है, लेकिन उसके बावजूद इनकी परफॉर्मेंस जो है वो बहुत ज्यादा एक्स्ट्राऑर्डिनरी, तो बहुत ज्यादा खराब भी नहीं रही। एहसान मानी के बड़े नजदीक से अपनी कोशिश करते रहे, और जब उन्होंने देखा कि रमीज राजा आ गए हैं और थोड़े अर्से उन्होंने चलने की कोशिश की, लेकिन वो नहीं चल सके। अब वो एक ऐसी जगह पर चले गए हैं जहाँ तमाम ममालिक के जो उहदेदार हैं वो बैठते हैं और उनको एक बड़ी पोस्ट मिल गई है। तो उम्मीद है, क्योंकि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड के लिए काम कर चुके हैं, तो उम्मीद है कि पाकिस्तान क्रिकेट के लिए आईसीसी की जानिब से ये कुछ बेहतर काम अंजाम देंगे। मुनीर साहब, हमने देखा है नसीम शाह तो इंजर्ड हो गए हैं, लेकिन एक और हमारे फास्ट बॉलर जो कि कुछ अर्सा क्रिकेट से दूर रहे, उनकी बॉलिंग एक्शन पे तनकीद हुई, वो एक्शन इलीगल करार पाया उनका, लेकिन अब उन्होंने इम्प्रूवमेंट की है और पीसीबी का कहना यह है कि उनके जो है राब्ते हैं वो जारी हैं आईसीसी से, और मोहम्मद हसनैन की वापसी होगी। लेकिन सर, क्या एक्शन चेंज करने के बाद कुछ फ़र्क पड़ सकता है? क्योंकि माजी में हमने देखा है कि जो भी प्लेयर, जो भी बॉलर एक्शन चेंज करते हैं तो उनकी बॉलिंग में वो दमखम नहीं रहता जो पहले होता है। क्या कहेंगे? 100% आपने दुरुस्त बात कही जमशेद। बॉलिंग चेंज होने के बाद बहुत फर्क पड़ जाता है। सईद अजमल का बॉलिंग उसकी खत्म हो गया, उनका करियर खत्म हो गया। सुनील नारायण को हमने देखा, वो हाई आर्म एक्शन था, वो अपनी बाजू को पीछे ले आके गेंद करते हैं, तो उससे भी फर्क पड़ता है। तो अब देखना होगा कि मोहम्मद हसनैन की सिर्फ एक चीज अच्छी थी नेचुरल की, उनके पेस बहुत अच्छी थी, जो वकार यूनुस को भी पसंद था और दीगर को भी पसंद था। ये नेचुरल फास्ट बॉलर है कि जिनकी पेस होती है, 140 145 से गेंदे करने की अहलियत रखते हैं। तो वो चीज देखना है कि उनकी पेस कितनी मुतासिर हुई है, और वो अगर अपना बायोमैकेनिक टेस्ट क्लियर कर लेते हैं, पहले तो ये क्लियर करें, उसके बाद उनकी पेस कितनी रहती है और डायनो लेंथ कैसी रहती है। तो अभी थोड़ा सा मुश्किल है टू अग्री टू से, क्योंकि मोहम्मद हसनैन के जब एक्शन रिपोर्ट दिया तो उसके बावजूद उनकी टीम में जगह बन नहीं रही थी। आपने देखा दूसरे बॉलर ज्यादा अच्छे परफॉर्मेंस दे के आगे आ रहे थे। तो अभी मोहम्मद हसनैन को बहुत ज्यादा मेहनत करनी पड़ेगी। अभी उन्होंने अपना एक्शन सही कर दिया, अगर ये रिपोर्ट इनकी क्लियर हो जाती है, क्लियर होते हैं, तो उसके बाद भी उनको पाकिस्तानी टीम में प्लेइंग 11 में आने के लिए बहुत ज्यादा मेहनत करने की जरूरत पड़ेगी। तो अभी इनको मुश्किल वक्त है।
तनवीर साहब, एक ऐसा क्रिकेटर जिसके ऊपर इस वक्त सबकी नजरें हैं और लास्ट जो एक तकरीबन 100 से ऊपर मैचेस खेल चुके हैं, उनमें उनकी एक भी सेंचुरी नहीं है और एक बहुत बड़े प्लेयर माजी में रह चुके हैं, अभी भी है नो डाउट, लेकिन उस फॉर्म में नहीं है। बैक टू बैक गोल्डन डक आईपीएल में विराट कोहली, क्या कहेंगे विराट कोहली के हवाले से? और विराट कोहली के हवाले से मोहम्मद आसिफ का वो बयान भी सामने आ रहा है कि उन्होंने कहा था जब इनका डिक्लाइन शुरू होगा उसके बाद वो वापसी करना इनके लिए बहुत मुश्किल होगा, और वही हमें नजर आ रहा है। क्या कहेंगे विराट कोहली के लिए? और कुछ ऐसे क्रिकेटर्स भी हैं जो कह रहे हैं कि विराट कोहली को कम से कम 6 या 7 माह का ब्रेक लेना चाहिए, उसके बाद वापसी करनी चाहिए। तो क्या कहेंगे विराट कोहली इतने आउट ऑफ फॉर्म हो गए हैं? देखो यार, एक तो चीज ये कि 2.5 साल हो रहे विराट कोहली की कोई सेंचुरी नहीं है, जो यकीनी तौर से विराट कोहली जैसे प्लेयर के लिए तो बहुत लेमन फिक्री है। फिर इनकी कैप्टेंसी में जो कुछ हुआ, इनको कप्तानी से हटाया गया T20 में, वनडे T20 में, फिर ये वर्ल्ड कप के बाद उन लोग को छोड़ दिया, वनडे से हटाया गया, फिर उन्होंने टेस्ट भी छोड़ दिया, वो एक साइकोलॉजिकल असर पड़ा है। अभी आईपीएल में 8 मैचेस में हार्डली इनका स्कोर जो है 120 से भी कम है टोटल, कोई इनकी 50 नहीं है, तो इनकी इतनी बुरा नहीं खेल रही है। लेकिन मोहम्मद आसिफ का ये बयान अपनी जगह, लेकिन इतने बड़े प्लेयर हैं कि अगर एक दफा इनसे बड़ा स्कोर हो गया तो फिर इनको रोकना मुश्किल भी हो सकता है। तो अभी 100% नहीं कह सकते कि इनका डिक्लाइन शुरू हो गया और ये कम बैक नहीं कर सकते, लेकिन प्रेशर में बहुत है। इतने प्रेशर में है कि कप्तानी तो इनकी गई है, अब इनकी प्लेइंग 11 में जगह भी बनते हुए सोचना होगा थोड़ा सिलेक्टर को कि इनको प्लेइंग 11 में शामिल करें या नहीं करें। लेकिन इतने बड़े प्लेयर हैं, इतना बड़ा इनके रिकॉर्ड्स हैं, और इनकी 70 इंटरनेशनल सेंचुरी ऑलरेडी हो चुकी हैं, लेकिन उसके बाद से ऐसा लगता है कि कोई ब्रेक लग गया है इनको। फॉर्म तो नहीं है, आईपीएल में नजर आ गया बहुत प्रेशर। और आईपीएल में सिर्फ ये नहीं, बल्कि भारत ने जिसमें नए कैप्टन बनाया है तीनों फॉर्मेट के, रोहित शर्मा, वो भी आउट ऑफ फॉर्म में चल रहे हैं। और दिलचस्प बात तो ये है कि 8 मैच उनकी टीम ने खेले हैं, मुंबई ने 8 के 8 मैच हार गई। बिल्कुल, ये भी हमने देखा। जैसे हमारा बाबर आजम का हाल हो रहा था, कराची के कप्तान बने थे, टीम सारे मैचेस हार रही थी, तो उसी तरह की सिमिलरिटी हम देख रहे हैं मुंबई की भी, कि जो रोहित शर्मा की कैप्टनसी में, रोहित शर्मा का भी यही हाल है। 8 मैचेस में उनकी भी कोई 160-170 टोटल रन, तो उनकी भी कोई 50 नहीं है। बिल्कुल सर। तो ये 2 खिलाड़ी जो बड़ा, जिनके ऊपर इंडिया की टीम डिपेंड करती थी, इस वक्त बहुत क्राइसिस में है। और बिल्कुल इस वक्त जो दुनिया क्रिकेट की नजरें हैं वो विराट कोहली के ऊपर है कि कब विराट कोहली फॉर्म में वापस आएंगे और परफॉर्म करेंगे। बहुत शुक्रिया मुनीर उल हक साहब प्रोग्राम में वक्त देने के लिए। नाज़रीन, असांजे प्रोग्राम में स्पोर्ट्स बॉक्स जो वक्त पंहिंजी पुॼाणे ते पहुचे थो, पर आख़िर में असांजे प्रोग्राम में एक रिपोर्ट शामिल है जिते हिन वक्त सॼी सिंध में नाइट क्रिकेट टूर्नामेंट हली रहियूं आहिनि। त उन हवाले सां पन्नू अकिल में T10 नाइट क्रिकेट टूर्नामेंट थी गुज़री ऐं हिकिड़ो कामयाबु हुनजो इनकाद थियो। आख़िर में वेंदे वेंदे उन हवाले सां पेश आहे हीअ रिपोर्ट। पनवाकिल के स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में आल सिंध डॉक्टर आफ्ताब हुसैन सुमरो T10 नाइट क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल मुक़ाबिलो पनवाकिल ऐं खैरपुर जी टीमुनि विच में थी गुज़रियो। हिन टूर्नामेंट में पंजाब जे सादकाबाद ऐं रहीमयार खान शहरनि समेत सिंध जे सखर, लाड़काणो, घोटकी, खैरपुर, शिकारपुर, करमपुर ऐं मोरो समेत 32 खां वधीक शहरनि जी टीमुनि हिसो वरितो, जिन मुसलसिल मैचिस खेॾी तमाशाइनि में जज़्बो ॿीणो कयो। हिन टूर्नामेंट जे फाइनल मैचिस में शहर जे मुख्य मेहमाननि ऐं ॿियनि शहरनि वॾे अंग में शिरकत कई। पनवाकिल जो स्टेडियम फाइनल टूर्नामेंट जे मौक़े ते शहर तोड़े आसपास जे सवें नौजवाननि शाइकीन सां भरियल नज़र आयो, जेके रांदीगरनि खे दाद ॾींदा रहिया ऐं मैदान खे चौधारी सजायो। हिन टूर्नामेंट जो फाइनल राउंड पनवाकिल यंग सिटी टीम ऐं खैरपुर यंग स्टार टीम जे विच में थियो, जंहिंमें पनवाकिल यंग सिटी मुखालिफ़ टीम खे 10 ओवरनि में 130 रन्स जो हदफ ॾिनो, जेको खैरपुर जी टीम मुकमिल न करे सघी ऐं 20 रन्सनि तां पनवाकिल जी टीम फाइनल मैच खटे वरिती। पनवाकिल जे आल सिंध क्रिकेट टूर्नामेंट जी पुॼाणी जे मौक़े ते सोभारी टीम पनवाकिल यंग सिटी जे कैप्टन ज़िया जुणेजो खे 10,000 रुपयनि सां गॾु ट्रॉफी ॾिनी वई, जॾहिं त साणस गॾु रांदीगरनि में शामिल ताज़ो PSL तोड़े ॿियनि मैचिस में क़ौमी क्रिकेट टीम में शामिल रहंदड़ पनवाकिल वासी रांदीगर मुश्ताक कलोड़ो खे पिणु ट्रॉफी सां नवाज़ियो वियो। सिंध जी 35 टीमुनि हिसो वरितो इन नाइट टूर्नामेंट में, जेका हर साल रमज़ान शरीफ़ जे महीने में रमज़ान कप जे नाले सां थींदी आहे। ॿई तमामु सुठियूं टीमूं आहिनि जेके हेॾनि टीमुनि खां कॉम्पिटिशन खां पोइ, खटण खां पोइ फाइनल में पहुतियूं आहिनि। असांजो एम इहो ई आहे त हिन शहर खे, पनवाकिल खे सिहतमंद सरगर्मियूं जारी रहनि, त जीअं नौजवान जेको आहे सो सिहतमंद सरगर्मियुनि ॾे राग़िब थिए। ख़ासि करे पनवाकिल में मेंटेनेंस जे लिहाज़ खां डॉक्टर आफ्ताब सुमरे खे जैसा जंहिं ग्राउंड खे तमामु सुठे नमूने संभालियो आहे। हीअ जेका
आहे तव्हां अॼु रौनक ॾिसो था पनियाकल जहिड़े शहर में ऐं हर लेवल जो माण्हू हिते आयो आहे। सिर्फ़ु हे पीपल्स पार्टी जी न आहे, हे असांजे लाइ सभिनी जे लाइ आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह असांखे हीअ अहिड़ियूं जेकॾहिं गेमियूं हूंदियूं पियूं त असां ॿारनि जो नौजवाननि जो सॼनि जो तवजो हिन गेम ॾे ईंदो ऐं जो जेको आहे सो हिकिड़े बुरे असर खां बची सघंदा शागिर्द। हीउ हिकिड़ो नौजवान जे लाइ सुठी एंटरटेनमेंट आहे ऐं असांजो जेको आहे पंहिंजो डॉक्टर आफ्ताब रमन सुमरो साहिबु जेको आहे इन में वधि में वधि सरगर्म रहंदो आहे। क्राउड ॾिसी ॾाढी ख़ुशी थी। चवंदा आहिनि त जिथे रांदनि जा मैदान भरियल हूंदा उते जेको अस्पतालूं ख़ाली हूंदियूं। तंहिंजे करे ही तमामु बहितरीनु माहौल आहे। तव्हांजे साम्हूं आहे मिसाल शाहनवाज़ ॾाणी, उहो हिकिड़ो ग़रीब फैमिली सां तालुक़ु रखे हुन महिनत के ॾिसो उहो कंहिं मक़ाम ते पहुतो आहे। असां बि ईअं चाहियूं था त इंतिज़ामिया खे बि अपील कयूं था त हिते अहिड़े क़िस्म जूं सुठियूं टीमूं आणनि, हिते मुक़ाबला थियनि त जीअं नौजवान असांजा उन्हनि मुतसाब पैदा थियनि अॻिते अचनि। हीउ स्टेडियम असांजो जेको पन्नू आकिल जो आहे इहो वधीक मौज़ू इन जे करे आहे त इंतिज़ामिया इनखे संभाले रखियो आहे। इन जी जहिड़े नमूने जेको आहे सो संभाल कई पई वञे त अॼु हिते असीं टीं क्रिकेट टूर्नामेंट जेका डॉक्टर आफ्ताब हुसैन सुमरे जे नाले कई वई आहे उन ते जॾहिं मौजूदु आहियूं त ॾाढो लुत्फ़अंदोज़ थी रहिया आहियूं। तमामु बहितरीनु मेलो सजियल आहे सफ़ा ऐं पूरो 1 अप्रैल खां शुरू थियो आहे, पूरो महीनो लॻभॻि पूरो महीनो ईअं सम्झो त हिते मेलो सॼो पियो सॼो। माशाल्लाह तमामु बहितरीनु इवेंट थी गुज़रियो पन्नू आकिल जेको मिनी स्टेडियम में ऐं आशिक़ हैदरी डॉक्टर आफ्ताब सुमरो साहिब जी कोशिशुनि सां ऐं उन्हनि जी महिनतुनि सां ही 3rd एडिशन हुयो पर उहे तमामु बहितरीनु एडिशन कराईंदा रहंदा आहिनि। लास्ट ईयर बि असां पार्टिसिपेट कयोसीं, माशाल्लाह हिकु बहितरीनु इवेंट हुयो पर डे बाय डे उन में इम्प्रूवमेंट नज़र अची रही आहे। बिग इवेंट करायो आहे हिकु मिनी ग्राउंड में, हिकु नंढिड़ो ग्राउंड आहे, तमामु बहितरीनु ऐं ख़ूबसूरत ग्राउंड आहे। हितां जा माण्हू एतिरा क्रेज़ आहे क्रिकेट जो, एतिरो क्रेज़ आहे मां अनबिलीवली मां कुझु चई नथो सघां छो जो मूं वर्ड्स न। एतिरो क्राउड असांखे सपोर्ट कयो ऐं हितां जी टीम्स एतिरियूं बहितरीनु आहिनि, पोलाइटली उन्हनि असां सां जेको सपोर्ट कयो, असां सां ॻाल्हायो सुठे बिहेव में। असां ॿाहिरी टीम असांखे ॾाढो उन्हनि सपोर्ट कयो। असां हिते जॾहिं मौजूदु हुआसीं, असां जॾहिं हिते आयासीं असांखे ईअं न पियो लॻे त असां जेको आहे खैरपुर खां हिते आहियूं, असांखे ईअं पियो लॻे त असां हितां जा ई आहियूं ऐं हितां जा ई रहवासी ऐं हिते असां क्रिकेट खेॾणु आहियूं। ये टूर्नामेंट रमज़ान शरीफ में तक़रीबन 4 साल कंटिन्यू लॻंदो थो अचे। तमामु बहितरीनु टूर्नामेंट ऑर्गेनाइज़ कयो वेंदो आहे। आशिक़ हैदरी जी तरफ़ां आशिक़ हैदरी ऑर्गेनाइज़ कंदो आहे ऐं डॉक्टर आफ्ताब सुमरो हिनखे सपोर्ट कंदो आहे। तमामु बहितरीनु फैसिलिटी मिलियल आहे पन्नू आकिल खे, जंहिंजो असां भरपूर फ़ाइदो वठंदा आहियूं। बहितरीनु मज़ो आयो ऐं बहितरीनु टैलेंट नज़र आयो छो त मां क्रिकेट हितां ई शुरू कई आहे ऐं हितां ई मां अॻिते वियो आहियां ऐं बहितरीनु छोकिरनि में टैलेंट आहे। जीअं त रमज़ान टूर्नामेंट बि हलनि पिया कराची हेॾो त मां पाण जेको आहे दिलि सां हिकु शौक़ी आहे, मां पाण टूर्नामेंट हीअ खेॾणु चाहियमि। कराची न वञमि हिन जे करे टूर्नामेंट हिते बहितरीनु जेको आहे त पिचिस आशिक़ हैदरी जेको असांखे अवेलेबल करे ॾिए थो, जंहिंजे करे असां महिनत कयूं था हिते। मां पंहिंजी टीम जो कैप्टन बि आहियां। छोकिरा मुंहिंजा माशाल्लाह ॾाढा सुठा हुया, बसि पोइ हिते न खेॾी सघिया। स्कोर सॼो माशाल्लाह सफ़ा फर्स्ट क्लास ग्राउंड, VVIP ग्राउंड आहे, मेंटेनेंस लाइटिंग वग़ैरह ॾाढी सुठी आहे। आशिक़ भाई माशाल्लाह मेलो VIP सजायो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत खे घुर्जे त सिंध में रांदियुनि जे शोबे खे हथी ॾियारणु तोड़े वीरान पयल रांदि जे मैदाननि खे आबाद करण लाइ जामे हिकमत अमली जोड़णी पवंदी त जीअं सिंध जी घटीअ में मौजूदु नौजवाननि जो टैलेंट दुनिया आॾो आणे पंहिंजी धरती ऐं धरती वासियुनि जे नाले खे रोशन करे सेहतमंद सरगर्मियुनि में इज़ाफ़ो करे सघिजे।